पाकिस्तान में खीर, गोश्त ऐं आना लखनि ख़ानदाननि जी रोज़ी रोटी जो ज़रियो आहिनि, पर जेकॾहिं जानवर कंहिं वबा जो शिकार थी वञनि त पोइ उन जो असरु रुॻो हारियुनि ते न पर हर घर जे दस्तरख़्वाननि ताईं पहुची सघे थो। इन्हनि बीमारियुनि खां बचाव लाइ कराची में हिकु अहिड़ो इदारो कमु करे रहियो आहे जिते जानवरनि ऐं पोल्ट्री लाइ वैक्सीन तयारु कई वञे थी। सिंध इंस्टीट्यूट ऑफ एनिमल हेल्थ में माहिर मुख़्तलिफ़ बीमारियुनि ख़िलाफ़ वैक्सीन तयारु करणु ऐं उन्हनि जी जांच ते कमु कनि था। हिते ईंदड़ नमूननि जी तशख़ीस कई वञे थी त जीअं हू मालूम करे सघनि त बीमारी कहिड़ी आहे ऐं हुन सां कीअं मोह ॾेई सघिजे थो। सिंध इंस्टीट्यूट ऑफ एनिमल हेल्थ यानी जानवरनि जे बीमारियुनि जो तहफ़ुज़ जो इदारो, ही इदारो जेको आहे उहो 4 खां 5 मुख़्तलिफ़ जेके आहिनि जानवरनि जा क़िस्म ऐं इंसाननि जी सिहत जो ज़ामिन आहे। जीअं लाइव स्टॉक यानी जानवरनि जो सिहत, पोल्ट्री यानी जेका मुर्गबानी थिए थी या जेका असां कुकड़ियूं पालियूं था उन्हनि जी सिहत, वाइल्ड लाइफ ऐं पेट्स यानी जंगली जीवत जी जेका आहे उन जी सिहत, फिश हेल्थ यानी मछली जेका आहे उन जी सिहत, ऐं उन सां गॾु पब्लिक हेल्थ यानी उहे मामला जेके जानवरनि मां इंसाननि में मुंतक़िल थियनि था ऐं उहे पब्लिक खे प्रॉब्लम कनि था त उन जी सिहत जे हवाले सां असां ज़बान ॾींदा आहियूं। इदारे मूजिबि हिते तयारु थींदड़ वैक्सीन मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि ॾांहुं मोकिलियूं वञनि थियूं त जीअं जानवरनि ऐं पोल्ट्री खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां महफ़ूज़ रखियो वञे। इख़्तियारनि जो चवणु आहे त बीमारियुनि जी बर वक़्तु सुञाणप ऐं वैक्सीनेशन न रुॻो हारियुनि जी माशी नुक़सान खे घटि करे थी पर ख़ुराक जी पैदावार खे बरक़रार रखण में पिणु मदद ॾिए थी। असां वटि वैक्सीन ठाहिण जो जेको प्रोसेस आहे उनमें मरहला कुझु आननि मां, मुर्गीअ जे आननि मां वैक्सीन ठाहींदा आहिनि ऐं ॿियो आहे सेल कल्चर ते ऐं उनजा अलॻि अलॻि क़िस्म आहिनि। कुझु ज़िंदा वायरस ऐं जरासीम मां वैक्सीन ठाही वेंदी आहे ऐं ॿी आहे मारे या इनएक्टिवेटेड वायरस मां, ऐं 3 नंबर ते सेल कल्चर मां वैक्सीन ठाही वेंदी आहे। हीअ सभु वैक्सीन या टुका हीअ सभु पोल्ट्री मुर्गियुनि जे लाइ आहिनि। एक्सरे भी थींदा आहिनि, अगर कोई फ्रैक्चर वगैरह अचे वञे लेग्स में तो उनजो भी माना एक्सरे जो भी आहे सिस्टम ऐं ॿियो अल्ट्रासाउंड जो भी आहे त उनजो ऑर्गन्स खे माना डायग्नोस करण जे लाइ अगरि लिवर में कोई इन्फेक्शन आहे, स्वेलिंग वगैरह अची वियो या कोई स्टोन जो मसलो आहे ब्लैडर में या फीटस डेड आहे फीमेल केट में या फीमेल कंहिं बि एनिमल में त उहो बि फैसिलिटी हिते अवेलेबल आहे। इहा जेको असां वटि एक्सरे जी सहूलियत आहे, बाक़ी हीअ असां हिते हिकिड़ो केस आयो, काफ़ी केस ईंदा रहंदा आहिनि एक्सरे जे हवाले सां। एक्सरो कयोसीं CR में सेव करे हितां खां असां कढियोसीं। हीअ जेको आहे हिन में ॾिसो था तव्हां नज़र अचे पियो जेको एक्सरे में इहो फ्रैक्चर अथसि पेर में। पोइ असां हिन जी ट्रीटमेंट कयोसीं, POP कयोसीं, प्लास्टर ऑफ पेरिस थींदी आहे। अगरि हुन में 15 ॾींहंनि ताईं असां चेक कंदा आहियूं, अगरि सही थिए पियो त ठीकु आहे, 15 ॾींहंनि खां पोइ पटी खुलंदी आहे, न त पोइ हिन सर्जरी जे साइड में ईंदा आहियूं असां। ये जेके असांजे न फार्म जा सैंपल आया आहिनि, इहे सॼा फार्म जा सैंपल आया आहिनि, हिन जी मां कल्चर थी कयां। कल्चर खां पोइ असां जेको आहे न AST कंदा आहियूं, सेंसिटिविटी लॻाईंदा आहिनि ऐं जेके बि असां वटि मीडिया यूज़ थींदा आहिनि उन ते असां इन्फेक्शन ॾिसंदा आहियूं त कहिड़ो बैक्टीरिया ते इन्फेक्शन कहिड़ो अचे थो। R&D डिपार्टमेंट में हीअ असांजो पोस्टमार्टम सेक्शन आहे। पोस्टमार्टम सेक्शन में असां वटि बर्ड्स ईंदा आहिनि पोस्टमार्टम जे लाइ, उहे एवियन बर्ड्स बि ईंदा आहिनि, पोल्ट्री बर्ड्स बि ईंदा आहिनि ऐं काफ़ी लव बर्ड्स, फिंच वग़ैरह इहे बर्ड्स पोस्टमार्टम जे लाइ ईंदा आहिनि। ही इदारो रुगो तहक़ीक़ ताईं महदूद न आहे पर मुस्तक़बिल जे वेटनरी साइंसदाननि जी तरबियत पिणु करे रहियो आहे। हिते ईंदड़ शागिर्द जदीद लेबॉरेटरियुनि में अमली तजुर्बो हासिल कनि था त जीअं हू जानवरनि जी सिहत सां लाॻापियल नवनि चैलेंजनि खे मुंहुं ॾियण लाइ तयारु थी सघनि। हीअ आहे डिप्लोमा ऑफ एंटरप्रेन्योरशिप एंड डेवलपमेंट प्रोग्राम, बैच 1 आहे। असां वटि 2 बैचूं अञा ॿियूं बि हलंदियूं। सो हीअ असांजो पहिरियों बैच आहे जंहिंमें असां वटि मुख़्तलिफ़ जॻहनि तां कैंडिडेट्स आया आहिनि। हिते असां डिप्लोमा जो कोर्स करणु असां हिते वैक्सीनेटर जे हिसाब सां डिप्लोमा कयूं पिया ऐं असां हिते जेकी बि असांजी डिज़ीज़ आहिनि पोल्ट्री में या हिन में
उन में असांखे सिखाए पियो वञे। जानवरनि जी वैक्सीन आम माण्हुनि जी नज़रुनि खां भले परे हुजे, पर हिन जे न हुअण सां रुॻो चौपायो माल ऐं पोल्ट्री जी सनत में इंतिहाई घटाई अची सघे थी। उन खां अलावा जेको आहे गोश्त, आना ऐं खीर में बि जी जेकी फराहमी आहे उन में वॾी मिक़दार में घटाई अची सघे थी। इन जे करे ही जेको हिते सेंटर क़ाइमु कयो वियो आहे, जंहिंमें न रुॻो तहक़ीक़ थिए थी पर वैक्सीनेशन जी तयारी बि थिए थी, जेकी पाकिस्तान जी जेकी मईशी ज़रई तिजारत आहे उन में बि वाध अची सघे थी। उन खां अलावा जेकी ख़ुराक आहे उन खे बि जेको आहे प्रिज़र्व करे थी ऐं अॻिते जेकी आहे उन जी बुनियाद जेकी आहे उहा मज़बूत थिए थी।